दोस्तों अस्सलाम वालेकुम, सुबह जो सलाम। लतीफ़ साईं जिन जो हिकु बैत सॼणनि जे हुज़ूर में, मुंहं में मूसा जहिड़ो अंदर हचारो, मुंहं में मूसा जहिड़ो अंदर हचारो, इन पर वेचारो वेझो नाहे विसाल खे। साईं मुंहिंजा लतीफ़ सरकार हिन मुक़दस सरज़मीन सिंध लाइ अते ख़ुदाबंदी आहे ऐं सचो सूफ़ी आहे, जंहिं असांखे तइलीम इहा ॾिनी त इंसान जो ज़ाहिर तोड़े बातिन हिकु ई हुजणु खपे। ईअं न जो अंदरि कारो कां ॿाहिरि ॿोली हज जी। रिवायतनि में अचे थो साईं त असांजा नबी आख़िर ज़मा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अक्सर वुज़ू करण महिल उन तरफ़ रुख करे वेंदा हुआ जंहिं पासे असांजी सिंध सुवारी हुई। हिकु दफ़े सहाबा कराम मां कंहिं सुवाल कयो त हुज़ूर, तव्हां वुज़ू करण महिल हिन मख़सूस रुख ॾे मुहार करे छो वेंदा आहियो? त पाण फरमायूं त मूंखे इन तरफ़ खां सिंध जी मूंखे इन तरफ़ खां जन्नत जी ख़ुशबू थी अचे। सुभान अल्लाह। ऐं मौलाना ताहिर क़ादरी थो लिखे त सिंध खे बाबुल इस्लाम छो चयो वियो? इन करे जो सिंध मां 5 ॼणा सिंधी सहाबा बि अहिड़ा सहाबा आहिनि जिन हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दस्ते मुबारक ते बैयत करे इस्लाम क़बूल कयो हो। तारीख़ जी किताबनि में अचे थो त उहे 5 ई सिंधी सहाबा कराम पाण सां गॾु 5 अजरकूं बि बतौर तोहफ़ा हुज़ूर जिन खे नज़र कई हुयूं, जिन खे हुज़ूर पाक किन ख़ासि मौक़नि ते ज़िबतन कंदा हुआ। जिए लतीफ़, जिए सिंध।